सय्यिआत अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु।
उम्मत खे बि उहा ई उमिरि ॾिनी वई आहे तक़रीबन। कल में इहो जावेज़ हुम, थोरा माण्हू हूंदा जेके 70 साल खां जिन खे उमिरि वधीक मिलंदी दुनिया में ज़िंदा रहंदा, इहे माण्हू तइदाद में तमामु घटि हूंदा। पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन 63 साला ज़िंदगी खे तव्हां असांजे लाइ नमूनो बनायो आहे। प्यारे पैगंबर जी उहा पूरी ज़िंदगी असांजे लाइ आइडियल आहे, छाकाणि त नबियनि जी ज़िंदगी खे अल्लाह सुब्हानो ताला नबूवत खां पहिरीं बि मासूम बनाईंदो। कंहिं बि नबी नबूवत मिलण खां अॻु में बि कॾहिं शिरक कोन कयो हूंदो, कॾहिं बिदत कोन कई हूंदी। अल्लाह ताला उन्हनि खे अॻियां हली करे नबूवत जो एज़ाज़ जंहिंखे नवाज़ींदो आहे, अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे नबूवत वारी उमिरि खां पहिरीं बि मासूम रखंदो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी ज़िंदगी खे अल्लाह ताला तव्हां असांजे लाइ नमूनो बनायो आहे। सूरह अहज़ाब जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फरमान आहे, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। अल्लाह जो क़ुरान आहे त तहक़ीक़ यकीनन तव्हांजे लाइ अल्लाह जे रसूल जे ज़िंदगी में बहितरीन नमूनो आहे। नमूने जो मतिलबु छा आहे त तव्हांखे ज़िंदगी ईअं गुज़ारणी आहे जीअं उन शख़्सियत ज़िंदगी गुज़ारी जंहिं ते तव्हां कलमो पढ़ो था। पर ख़ुसूसन प्यारे पैगंबर जी इहा ज़िंदगी उन्हनि माण्हुनि जे लाइ वधीक आइडियल ऐं नमूने जी हैसियत रखे थी, उहे वधीक फ़ाइदो वठनि था। लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर, जेके आख़िरत जे ॾींहं खां डिॼनि था ऐं अल्लाह जे ज़ात खां बि डिॼनि था, या अल्लाह जे ज़ात में उमीद रखनि था ऐं आख़िरत जे ॾींहुं बि कामयाबी जा उमेदवार आहिनि। वज़कर अल्लाह कसीरा, ऐं पंहिंजे हिन दुनिया जे आरज़ी ऐं थोरी ज़िंदगी में अल्लाह ताला खे तमामु घणो यादि कंदा आहिनि। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी जो हिकिड़ो पहलू, हिकिड़ो नुक़्तो जेको इंतिहाई अहम नुक़्तो आहे, उहो आउं तव्हांजे साम्हूं अॼु मुख़्तसर टाइम में बयानु कंदुसि। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे पूरी ज़िंदगी में कूड़ कोन ॻाल्हायो। इहो अल्लाह जे रसूल जे ज़िंदगी जो हिकु इंतिहाई अहम पहलू आहे, जंहिं पैगंबर जे दुश्मननि खे लाजवाब करे छॾियो। पैगंबर जा दुश्मन हिन नबी जे ख़िलाफ़ प्रोपेगंडानि में कामयाब कोन थी सघिया। उनजो हिकिड़ो अहम कारण इहो हो त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पूरी ज़िंदगी में हिकिड़ो कूड़ साबित करे कोन सघिया। अॼु असां उम्मती आहियूं जंहिंजी शलवार भेदियुनि खां मथे आहे, माशाअल्लाह ॾाढी मुबारक चेहरे ते सिंगारियल आहे, पर जॾहिं दुकान जे काउंटर ते वेहे थो त चवे थो साईं कूड़ खां सवाइ कमु हलंदो ई कोन, कूड़ खां सवाइ कारोबार कोन हलंदो। मस्जिद जे अंदरि मेंबर ऐं महराब ते बि ॻाल्हियूं करणु सवलियूं आहिनि, पर मार्केट में कारोबार करणु ॾाढो ॾुखियो आहे। मूंखे ॿुधायो असांजो ईमान छा ते आहे, अल्लाह जे ज़ात ते आहे या कूड़ ते आहे? जेकॾहिं अल्लाह जे ज़ात ते आहे त सभु कम ठाहिण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। पर जेकॾहिं असांजो एतमाद कूड़ ते आहे त असांजा कम थियनि ई कूड़ जे करे पिया, असांजा कम थींदा ई कूड़ जे करे, माना कूड़ जे करे असांजा कम थियनि पिया। पोइ असां त अक़ीदे जे मामले में ई कमज़ोर निकितासीं। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह जी सीरत पढ़ी ॾिसो। काइनात जे इमाम ते जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम जूं उहे आयतूं नाज़िल कयूं त पंहिंजे वेझनि क़रीबी रिश्तेदारनि खे अल्लाह जे अज़ाब खां डिॼार, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो? खोलियो क़ुरान करीम, बल्कि सही बुखारी किताब तफ़सीर, अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जी आयत नाज़िल कई, फरमाई वअंज़िर अशीरतकल अक़रबीन, ऐ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वेझनि रिश्तेदारनि खे, इंतिहाई क़रीबी रिश्तेदारनि खे अल्लाह जे अज़ाब खां डिॼार। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु
अलैहि वसल्लम जिन पंहिंजे वेझनि रिश्तेदारनि खे कुरैश सां ताल्लुक़ रखण वारा जेतिरा ख़ानदान हुआ, बनु हाशिम, बनु अब्द शम्स, बनु अब्द शम्स, बनु मनाफ, सभिनी खे अल्लाह जे प्यारे पैगंबर सफ़ा जबल ते घुरायो। वॾे आवाज़ में पाण आवाज़ ॾिनऊं, सभु अची जमा थिया। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरीं उन्हनि जे साम्हूं पंहिंजे 40 साल ज़िंदगी जो किरदारु साम्हूं रखियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, ए कुरैशियो ॿुधायो, जेकॾहिं अॼु आऊं मुहम्मद रसूलुल्लाह तव्हांखे पंहिंजे ज़बान सां चवां त हिन जबल जे पोयां हिकिड़ो वॾो काफ़िलो आहे, वॾो लश्कर आहे, वॾी जमात आहे जेका तव्हां ते हमला आवर थियण वारी आहे। आकुन तुम मुसद्दिकी, छा तव्हां मूंखे सचो सम्झंदा या न? कंहिंखे चयो अल्लाह जे रसूल वेझनि रिश्तेदारनि अव्हां जे साम्हूं दावा आऊं बि करे सघां थो, छो त मुंहिंजो बचपन तव्हां में कोन्हे गुज़रियो, मुंहिंजी ॾेती लेती मामलात तव्हां सां कोन्हे, तव्हांखे ख़बर कोन्हे साईं जा मामलात छा आहिनि। पर वेझा पाड़े जा माण्हू, ॻोठ जा माण्हू, इलाइक़े जा माण्हू जिन सां हेॾड़ा हुआसीं, वॾा थियासीं, जवानी ताईं पहुतासीं, उन्हनि जे साम्हूं इहा दावा करणु ॾाढी ॾुखी आहे त तव्हां मूं ते को कूड़ साबित करे सघो था। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह छा फरमायो? पाण फरमाईंदा, फहल कुंतुम मुसद्दिकिया, जेकॾहिं आऊं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे इहा ख़बर ॿुधायां, छा तव्हां मूं ते एतबार कंदो, भरोसो कंदो? सभिनी चयो, मा जर्रबना अलैका इल्ला सिद्का, ऐं अल्लाह जा पैगंबर, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांखे जॾहिं बि असां आज़मायो आहे तॾहिं तव्हांखे सचो पातो आहे। जॾहिं बि आज़मायो आहे सचो पातो आहे। तव्हां ऐं असां पंहिंजे पीउ खे आज़मायो हुजे सचो पातो हमेशह, पंहिंजे भाउ खे आज़मायो हुजे हमेशह सचो पातो, पंहिंजे कारोबार में पार्टनर दोस्त खे आज़मायो हुजे हमेशह सचो पातो, कॾहिं बि न। को माण्हू दुनिया में दावा नथो करे सघे, कूड़ एतिरो आम थी वियो आहे जो हू चवे त मूं कॾहिं कूड़ ॻाल्हायो ई कोन्हे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह फरमाईंदा, पोइ जेकॾहिं मूं तव्हां सां दुनियावी मामलात में कॾहिं कूड़ कोन कयो आहे त ॼा मुहम्मद रसूलुल्लाह तव्हांखे चवां थो, कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू, अॼु कलमो पढ़ी वठो ला इलाहा इल्लल्लाह, तव्हां कामयाब थी वेंदो, तव्हां कामयाब थींदो। अल्लाह जे रसूल तौहीद जी दावत रखी उन्हनि जे साम्हूं, ऐं पर उन खां पहिरीं पंहिंजे सदाकत जो किरदारु रखियो। अॼु असांजी दावत मुतासिर कुन छो कोन्हे? छाकाणि त असां अख़लाक जे मामले में, किरदार जे मामले में अॼु असांजो मुस्लमान इंतिहाई किरियल आहे। हुनखे इन ॻाल्हि जो बि यकीन कोन्हे त आउं सच ॻाल्हाईंदुसि ऐं मुंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़रंदी। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही बुखारी जी हदीस आहे, रूम जे बादशाह हिरकिल खे पाण ख़त लिखनि था, इस्लाम क़बूल कर, तुंहिंजे लाइ सलामती आहे। हिरकिल चवणु लॻो त हिन रूम जे इलाइक़े में मके जा के माण्हू आयल हुजनि त उन्हनि खां हिन नबी जे बारे में मालूमात वठां। ॿुधायो वियो त अबू सुफियान जो काफ़िलो हिते आयल आहे। अबू सुफियान मुहम्मद करीम जो सोहरो आहे, पर इस्लाम कोन क़बूल कयो अथसि। अख़लाक मां मुतासिर थी अल्लाह जे रसूल खे पंहिंजी नियाणी ॾिनाई, पर प्यारे पैगंबर ते इस्लाम क़बूल शुरू में कोन कयाई। जंग बदर ऐं जंग उहद जो सरगुनो अबू सुफियान हो। हिरकिल चवे थो सॼो हुननि खे, अबू सुफियान पंहिंजे काफ़िले समेत अचे थो। हिरकिल अबू सुफियान खे अॻियां विहारियो, ॿियनि सभिनी माण्हुनि खे पोयां विहारियो। चई, मके मां तव्हां आया आहियो, मके में जेको माण्हू नबूवत जी दावा करे थो उन अॼु मूंखे इस्लाम क़बूल करण जे लाइ ख़त लिखियो आहे। उन माण्हू जे बारे में आउं तोखां कुझु सवाल पुछंदुसि, पर यादि रखजांइ, जेकॾहिं तो कूड़ ॻाल्हायो त तुंहिंजे पोयां जेके वेठा आहिनि उहे तुंहिंजी तरदीद कंदा। ऐं अबू सुफियान चवे थो त मूं बि इन डप खां कूड़ कोन ॻाल्हायो त हमेशह माण्हू जेके दोस्त मूंसां गॾु आहिनि उहे मूंखे चवंदा फलाणी जॻह ते तो कूड़ कयो हो। माना काफ़र बि इन शइ खां भॼे थो त माण्हू मूंखे चवनि तो फलाणी जॻह ते कूड़ कयो, ऐं असीं त कूड़ करे फ़खुर कंदा आहियूं। ही फलाणी जॻह ते मूं अहिड़ो कूड़ हयो जो मूंखे जिते 5000 जो प्रॉफिट मिलणो हो 50,000 जो कूड़ ॻाल्हायो, कूड़ अहिड़ो हयो जो सामी वारी पार्टी जेका हुई मूं ते एतमाद करे वई ऐं आउं कामयाब थी वियुसि। ही मुस्लमान आहे, ही मुस्लमान जो अख़लाक आहे, ही मुस्लमान जूं हरकतूं आहिनि। ही काफ़िर चवे थो जेकॾहिं आउं कूड़ ॻाल्हायां त सॼी ज़िंदगी मुंहिंजे ज़िंदगी ते इहो कूड़ जेको आहे दाग़ बणिजी वेंदो, ही निशान बणिजी वेंदो, दाग़ हूंदो। हिरकिल खां अबू सुफियान खां हिरकिल छा पुछियो? फरमाई, फहल कुंतुम तत्तहिमूनहु क़ब्ल अन बिलकज़िबि क़ब्ल अन यक़ूल मा क़ाल,
केतिरा ई सवाल कया हिरकिल अबू सुफियान खां, पर हिकिड़ो सवाल इहो बि हो, अबू सुफियान ॾे ख़बर मके जे अंदरि जंहिं शख़्सियत नबूवत जी दावत कई आहे, दावा कई आहे, उनखे पूरी ज़िंदगी में कॾहिं तव्हां कूड़ ॻाल्हाईंदे ॿुधो आहे या तव्हां वटि को हिकिड़ो कूड़ साबित आहे या न? ऐं हिरकिल बि केॾो सियाणो हो, केॾो ज़हीन माण्हू हो, जंहिं माण्हू खां सवाल पुछियईं उन खां जंहिंजो ख़ानदानी तालुक़ अल्लाह जे रसूल सां। अबू सुफियान जो ख़ानदानी रिश्तो आहे, ख़ानदानी तालुक़ आहे, ख़ानदान जो माण्हू वधीक वाक़िफ़ हूंदो आहे। अल्लाहु अकबर। अॼु तुंहिंजे चाचे मामे खां, मुंहिंजे सौट मासात खां मुंहिंजे ज़िंदगी जे बारे में केरु पुछे, पर चवंदा आहिनि इहे त आहिनि मुखालिफ़, हुनजे करे कॾहिं तासुरात मुंहिंजे बारे में सुठा कोन ॾींदा। ठीकु आहे, तव्हां पंहिंजो किरदारु त सुठो पेश करियो। अल्लाहु अकबर। अबू सुफियान छा चवणु लॻो? चवणु लॻो हिरकिल असां कॾहिं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते असां वटि हिकिड़ो कूड़ साबित कोन्हे। 40 साल ज़िंदगी इमामुल अंबिया जी, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी किरदारु केॾो आला आहे। हिरकिल छा चवणु लॻो? चवणु लॻो अबू सुफियान, पोइ जेको माण्हू माण्हुनि ते कूड़ कोन थो हणे, उहो अलाह ते कूड़ हणंदो, उहो अलाह ते कूड़ हणंदो। उहो चवे त मुंहिंजे तरफ़ वही नाज़िल कई वई आहे ऐं उनजे तरफ़ वही नाज़िल थी न हुजे, उनखे नबूवत मिली न हुजे, जेको माण्हुनि ते कूड़ कोन थो हणे, उहो ॾे ख़बर भला अलाह जे ज़ात ते कूड़ हणंदो। अंदाज़ो लॻायो, इमामुल अंबिया जी ज़िंदगी जे इन पहलू ते कॾहिं असां सोचियो आहे? इन पासे जे तरफ़ कॾहिं असांजो ज़हन वियो आहे? असां अहलुल हदीस आहियूं, रफ़ुल यदैन करे ख़ुशि थी वञूं था, आमीन चई ख़ुशि थी वञूं था, सीने ते हथ ॿधी ख़ुशि थी वञूं था। यकीनन मुहम्मद करीम जूं प्यारियूं सुन्नतूं आहिनि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा फरमान आहिनि, पर अख़लाक जे मामले में, किरदार जे मैदान में मुहम्मद करीम जे ज़िंदगी खे पंहिंजे लाइ नमूनो बनायूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी खे नमूनो बनायूं। अल्लाह जो प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वे हुनैन जे मौक़े ते पाण जेको पंहिंजे दुश्मननि जे साम्हूं पंहिंजो तारुफ़ पेश कयऊं, पंहिंजी सुञाणप पेश कयऊं, उन में पाण पंहिंजो ख़ानदानी तारुफ़ 2 नंबर ते पेश कयो। पंहिंजो पहिरियों तारुफ़ इहो आहे पाण जो फलाणो पुटु, फलाणे नालो, फलाणे जो पुटु आहे, फलां ख़ानदान सां, फलां क़ौम बिरादरी सां हिन माण्हू जो ताल्लुक़ आहे। मुहम्मद रसूलुल्लाह ग़ज़वे हुनैन जे मौक़े ते दुश्मननि जे साम्हूं पंहिंजो तारुफ़ छा पेश कयो? पाण फरमाईंदा अनन नबिय्यु ला कज़िब अना इब्नु अब्दुल मुत्तलिब। मुंहिंजो पहिरियों तारुफ़ इहो आहे त अल्लाह जो नबी आहियां। पहिरियों तारुफ़, वॾो तारुफ़ मुहम्मद रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। मुंहिंजो पहिरियों तारुफ़ इहो आहे त अल्लाह जो नबी आहियां। ॿियो मुंहिंजो तारुफ़ इहो आहे ला कज़िब, कूड़ो कोन आहियां। जेके दुश्मन मुंहिंजे साम्हूं तलवारूं खणियो बीठा आहिनि, नेज़ा ऐं भाला खणियो बीठा आहिनि, मुंहिंजे खून जा पियासा ऐं उञायल आहिनि, उन्हनि जे साम्हूं बि मुंहिंजो चैलेंज आहे, मुंहिंजे ज़िंदगी में हिकिड़ो कूड़ साबित करे ॾेखारियो। अनन नबिय्यु ला कज़िब अना इब्नु अब्दुल मुत्तलिब, अब्दुल मुत्तलिब जो पोटो आहियां, अब्दुल्लाह जो पुटु आहियां। ख़ानदानी तारुफ़ 2 नंबर ते आहे। पहिरियों तारुफ़ इहो आहे अल्लाह जो नबी आहियां। ॿियो तारुफ़ इहो आहे त कूड़ो कोन आहियां। ॿियो तारुफ़ इहो आहे त अब्दुल मुत्तलिब जो पोटो आहियां। अल्लाहु अकबर। मोहम्मद करीम चैलेंज कयो दुश्मन जे साम्हूं। चैलेंज अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह पंहिंजी ज़िंदगी माण्हुनि जे साम्हूं पेश कई आहे। अंदाज़ो लॻायो अॼु असां मुस्लमाननि जी इन हवाले सां छा हालत आहे। काइनात जो इमाम इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मदीने में हिजरत करे अचनि था, मदीने जो यहूदी आलिम आहे अब्दुल्लाह बिन सलाम चवे थो जॾहिं अल्लाह जो पैगंबर मदीने पहुतो त मदीने जे अंदरि ई ॻाल्हि आम थी वई, क़दिम रसूलुल्लाह, क़दिम रसूलुल्लाह, क़दिम रसूलुल्लाह। हर माण्हू चवे पियो अल्लाह जो रसूल आयो आहे, अल्लाह जो रसूल आयो आहे, अल्लाह जो रसूल आयो आहे। मूं बि सोचियो त आऊं बि माण्हुनि सां गॾिजी हिन रसूल खे ॾिसां। ऐं तौरात जो आलिम आहियां। तौरात जे अंदरि आख़िरी नबी जूं ख़ूबियूं अल्लाह बयानु कयूं आहिनि। हिन माण्हू खे आऊं बि वञी ॾिसां। अब्दुल्लाह बिन सलाम चवे थो ऐं ॿियनि माण्हुनि सां गॾिजी करे मजलिस में वियसि। अल्लाह जो आख़िरी पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वेठा हुआ। जीअं ई मुंहिंजी नज़र अल्लाह जे पैगंबर जे चेहरे ते पवे थी, मुंहिंजे दिलि जे ज़मीर ऐं जज इहो फ़ैसिलो ॾिनो अन हाज़ा वजहुन लैस बिवजहिन कज़्ज़ाब। ही कूड़े माण्हू जो चहिरो ई कोन्हे, ही कूड़ो थी कोन थो सघे। असीं उन नबी जा उम्मती आहियूं जंहिंजे चेहरे खे दुश्मन पढ़ी सम्झी वेंदो हो, मुखालिफ़ पढ़ी सम्झंदा हुआ। कलमो पढ़ण खां पहिरीं जेके माण्हू हुआ उहे बि सम्झी वेंदा हुआ त ही
चेहरो सच्चे माण्हू जो चेहरो अॼु हक़ीक़त इहा आहे त इन्हनि कूड़नि असांजे चेहरनि जी रौनक ई विञाए छॾी आहे असांजे चेहरनि जी नूरानियत ख़तम थी वई आहे हीअ मोहम्मद रसूलुल्लाह जी उहा ज़िंदगी आहे जंहिं ज़िंदगी जे बारे में क़ुरान चवे थो हिन पैगंबर खे न लिखणु ईंदो हो न पढ़णु ईंदो हो ऐं न हिन पैगंबर खे ईमान जी ख़बर हुई न किताब जी ख़बर हुई 40 साल खां पहिरीं नबूअत मिलण खां पहिरीं उहा ज़िंदगी जेका आहे उहा बि सालिम आहे पाक साफ़ ज़िंदगी आहे असां त कलमो पढ़ी पोइ बि पंहिंजी ज़िंदगी जी सफ़ाई कंहिंजे साम्हूं पेश करे सघूं था क़ुरान खां पुछो क़ुरान छा थो चवे फरमाई वकज़ालिक औहैना इलैका रूहम मिन अमरिना मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशाउ मिन इबादिना व इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम ऐ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां पंहिंजे हुक्म सां जिब्रील खे तुंहिंजे तरफ़ नाज़िल कयो आहे जिब्रील जे अचण खां पहिरीं मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान तव्हांखे ख़बर ई कोन हुई किताब छा थींदो आहे ईमान छा हूंदो आहे वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशाउ मिन इबादिना असां हिन जेको आहे क़ुरान खे नूर बनाए तव्हांजे लाइ नाज़िल कयो आहे व इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम ऐं मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सिराते मुस्तकीम जे तरफ़ माण्हुनि जी रहनुमाई करियो था जॾहिं अल्लाह जे रसूल खे किताब ऐं ईमान जी ख़बर कोन्हे तॾहिं बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न कूड़ कोन ॻाल्हायो आहे अॼु असां ॾिसूं सदियुनि खां मुस्लमान आहियूं ख़ानदाननि खां मुस्लमान हलंदा अचूं पिया लेकिन कूड़ खां सवाइ असीं चवंदा असांजो गुज़ारो थींदो ई कोन्हे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी खे प्यारे पैगंबर जे सीरत खे अपनायो अल्लाह रब्बुल इज़्ज़त बरकतूं ॾींदो क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो कूड़ उहो ई माण्हू ॻाल्हाए सघे थो जंहिंजो अल्लाह जे क़ुरान ते ईमान कोन्हे तव्हां ॿुधायो असांजो अल्लाह जे आयतनि ते ईमान आहे या न अल्लाह जे क़ुरान ते असांजो ईमान आहे या कोन्हे जेकॾहिं अल्लाह जे आयतनि ते असांजो ईमान आहे यकीन आहे त पोइ असांखे कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे ॾिसो क़ुरान छा थो फरमाए फरमाए इन्नमा यफ्तरिल कज़िब अल्लज़ीन ला युमिनून बिआयातिल्लाह उलाइका हुमुल काज़िबून रब जो क़ुरान तो फरमाए सिर्फ़ ऐं सिर्फ़ कूड़ उहे माण्हू ॻाल्हाए सघनि था कूड़ उहे ठाहे सघनि था कूड़ जो तजुर्बो उन्हनि खे हूंदो आहे ला युमिनून बिआयातिल्लाह जिन जो अल्लाह जे आयतनि ते ईमान ई कोन हूंदो आहे उलाइका हुमुल काज़िबून अल्लाह जो क़ुरान तो फरमाए दुनिया जा कूड़ा इंसान इहे आहिनि इन्हनि खे अल्लाह कूड़ो चयो जेके अल्लाह जे दीन में या आम मामलात में कूड़ ॻाल्हाईंदा हुजनि क़ुरान चवंदो इहे कूड़ा आहिनि ऐं इन्हनि जो अल्लाह जे आयतनि ते ईमान कोन्हे मुस्लिम अहमद जे अंदरि हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह ताला उनजी वसीयत उम्मत लाइ मौजूद है ये उम्मत जो सिद्दीक है उम्मत जो सच्चार है छा तो फरमाया अय्युहन नास इयाकुम वल कज़िबा ओ दुनिया जा इंसानो कूड़ खां पंहिंजो पाण खे बचाए दो फइनल किज़्ब मुजालिबुन लिल ईमान कूड़ जे करे ईमान बि तव्हां खां पासो करे ॾींदो ईमान बि पासो थी करे वेंदो ईमान कोन हूंदो जॾहिं इंसान कूड़ ॻाल्हाईंदो त यादि रखो कूड़ एॾो ख़तरनाक एॾी बीमारी आहे मर्ज़ आहे कारोबार में हुजे मामलात में हुजे आम मामलात में हुजे लेकिन रिश्तेदारियों में हुजे लेकिन कूड़ एक खतरनाक मर्ज़ हो ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर कूड़ मुनाफ़िक़ जी निशानी ॿुधाई आहे सही बुखारी जे अंदरि हदीस मौजूद आहे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पाण फरमायो अर्बउन मन कुन्न फीहि कान मुनाफिकन खालिसा अल्लाह के रसूल फरमायो चार अहिड़ियूं अखलाकी ख़राबियूं आहिनि जंहिं माण्हू जे अंदरि हूंदियूं उहे खालिस उहो माण्हू मुनाफिक आहे खालिस मुनाफिक असां पाण चाहींदा आहियूं हर शइ असांखे खालिस मिले लेकिन जॾहिं दुकान वारे वटि वञूं था तॾहिं पाण खालिस थी वञूं था मूंखे माखी बि ख़ालिस खपे मूंखे घी बि ख़ालिस खपे मूंखे हर शइ ख़ालिस खपे पर पाण वेंदो आहे वञी कूड़ कंदो आहे चई माखी ट्राई करे आयो आहियां हीअ शइ हेतिरे में मिले पई 5 रुपया घटि करण जे लाइ पाण बि वञी कूड़ कंदो आहे पाण ई ख़ालिस कोन्हे अल्लाह जे रसूल फरमायो 4 अखलाकी ख़राबियूं जंहिं माण्हू में हूंदियूं उहो ख़ालिस मुनाफ़िक़ आहे 4 अखलाकी ख़राबियूं कहिड़ियूं आहिनि अल्लाह जे रसूल फरमायो इज़ा तुमिना खाना जॾहिं अमानत ॾिनी वञे त ख़यानत करे अॼु तव्हां अंदाज़ो लॻायो इन ई मैदान में इन मामले में पीउ खे पुट ते भरोसो आहे पुट खे पीउ ते एतमाद आहे
दोस्त के दोस्त से एतमाद आहे त ही चंद टका उनके दियां तो ऐं बाक़ी ही कारोबार कंदो अमानतदारी कंदो मूंखे हिकिड़ो सुठो प्रॉफिट मिलंदो कॾहिं बि न। हर माण्हू जे ॿिए माण्हू ते एतमादी ई कोन्हे छाकाणि त अमानतदारी जेका आहे उहा असां मुस्लमाननि खां ख़तम थी चुकी आहे। अल्लाह जे रसूल फरमायो इहा पहिरीं निशानी आहे मुनाफ़िक़ जी। असां ॿियनि ते तामीर खणंदा आहियूं फलाणो मुनाफ़िक़ फलाणो मुनाफ़िक़ फलाणो मुनाफ़िक़। अल्लाह जे रसूल जे हदीस जे रोशनी में पंहिंजो पाण खे परखियूं। कायनात इमाम मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुनाफ़िक़ जी भी अखलाकी खराबी आहे निशानी आहे या हदस कज़ब जॾहिं ॻाल्हाईंदो तॾहिं कूड़ ॻाल्हाईंदो इहा मुनाफ़िक़ जी निशानी आहे। पाण फरमाईंदा टी निशानी उनजी आहे इज़ा आहद गदर जॾहिं वाइदो कंदो त ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो वाइदो कंदो ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। अॼु ॾिसो केरु आहे माण्हू जेको वाइदे जी पासदारी कंदो हुजे। इज़ा ख़ासम फजर जॾहिं कि असां नाराज़ थींदो झेड़ो झगड़ो थींदो तॾहिं बद कलामी कंदो गार गंद कंदो इहा मुनाफ़िक़ जी निशानी आहे। चार निशानियूं अल्लाह जे रसूल बयान कयूं ऐं पोइ पाण छा फरमायो जंहिं माण्हू में इन मां हिकिड़ी निशानी हूंदी उहो माण्हू चार आना इहो सम्झो त उहो माण्हू मुनाफ़िक़ आहे। ॿ निशानियूं हूंदियूं 8 आना मुनाफ़िक़ हूंदो। 3 निशानियूं हूंदियूं 12 आना मुनाफ़िक़ आहे। 4 निशानियूं पूरियूं मजस हुजनि इहो माण्हू 16 आना मुनाफ़िक़ आहे। कान मुनाफ़िक़न खालिसा अल्लाह जे रसूल फरमायो इहो खालिस मुनाफ़िक़ आहे छाकाणि त कूड़ ॻाल्हाइण मुनाफ़िक़ जी निशानी आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकिड़ी सूरत नाज़िल कई जंहिंजो नालो ई मुनाफ़िक़ून आहे। जंहिंजो नालो ई सूरत मुनाफ़िक़ून आहे उन सूरत जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुनाफ़िक़नि जी किरदार कशी कई आहे। मुनाफ़िक़नि जूं अखलाकी ख़राबियूं बयान कयूं आहिनि। उन फ़हरिस्त में मुनाफ़िक़नि जी जेका पहिरीं ख़राबी अल्लाह जे क़ुरान बयान कई उहा इहा आहे त उहे कूड़ा आहिनि। पहिरीं निशानी अल्लाह इहा बयान कई उहे कूड़ा आहिनि। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह वल्लाहु यअलमु इन्नका लरसूलुहु वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून। ऐ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हां जंगनि तां वापसि ईंदा तव्हां सां गॾु जंग ते न हलण वारा मुनाफ़िक़ जॾहिं तव्हां जे साम्हूं पंहिंजो इस्लाम ज़ाहिर कयो पिए नमाज़ पढ़ियो पिए फजर जी नमाज़ इशा जी नमाज़ बा जमात पढ़ंदा विया पंहिंजो इस्लाम ज़ाहिर कंदा विया हाणे जंग ते तव्हां सां गॾु कोन हलिया आहिनि तव्हां वापसि ईंदव त कूड़ा कसम खणंदा चवंदासीं शायदि हूंदा त अल्लाह जो रसूल आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए रब थो फरमाए वल्लाहु यअलमु इन्नका लरसूलुहु तव्हां छा था ॿुधायो रब खे ख़बर आहे उन जो मोकिलियल आहे रब ॼाणे थो त वाक़ई अल्लाह जो रसूल आहे। वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून अल्लाह गवाही ॾे थो त मुनाफ़िक़ पंहिंजे दावा में कूड़ा आहिनि। ये मुनाफ़िक़ पंहिंजे दावा में कूड़ा आहिनि जेको चवंदा आहिनि अल्लाह जो रसूल आहे इहा हिन जी कूड़ी दावा आहे। कूड़ ॻाल्हाइण मुनाफ़िक़ जी निशानी आहे ऐं मुनाफ़िक़ ऐं मुशरिक अल्लाह सां बि कूड़ ॻाल्हाए थो ऐं पैगंबर सां बि कूड़ ॻाल्हाए थो। ऐं शिरक अहिड़ी बीमारी आहे जेको इंसान खे अहिड़ो कूड़ो बनाए थी जो क़ुरान में रब फरमायो क़यामत जे ॾींहुं मुशरिक ईंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो मुंहिंजा बाना जो शिरक कयो आहे चलो अल्लाह रब्बना मा कुन्ना मुशरिकीन ऐं अल्लाह असांखे तुंहिंजे ज़ात जो कसम आहे असां दुनिया में शिरक कयो ई कोन। अल्लाह जे ज़ात सां कूड़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त वो ज़बाननि ते मोहर हणी छॾींदो। अल्लाह ताला ज़बान ते मोहर हणंदो त इहा निशानी अथव मुनाफ़िक़ जी। ऐं इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जा इंसानो जेकर दुनिया में नेकियूं करण चाहियो था नेकियनि जी तौफ़ीक़ चाहियो था तो सच ॻाल्हायो हमेशा सचनि माण्हुनि खे नेकी जी तौफ़ीक़ मिलंदी आहे। जेके सच्चा माण्हू हूंदा आहिनि नेकी जी तौफ़ीक़ उन्हनि खे मिलंदी आहे। कूड़नि खां अल्लाह नेकी जी तौफ़ीक़ बि खसे वठंदो आहे। हदीस सही बुखारी में मौजूद आहे किताबुल ईमान में बाबु अलामतुल मुनाफ़िक़ में इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कूड़ न ॻाल्हायो इन्नल किज़्बा यहदी इलल फुजूर कूड़ तव्हांखे केॾा वठी वेंदो गुनाहनि ॾांहुं बुराइयुनि ॾांहुं बदकारियुनि ॾांहुं तव्हांखे कूड़ वठी वेंदो। ऐं आउं चवंदो आहियां त कूड़ ई वाहिद सहारो आहे गुनाह करण जे लाइ। ज़िना करे चवंदासीं कयो ई कोन्हे चोरी करे चवंदासीं कयो ई कोन्हे बदबयानती करे चवंदासीं मूं कई कोन्हे हर गुनाह जो पर्दो ऐं ढक दुनिया जे अंदरि वो कूड़ है। जॾहिं इंसान कूड़ ॻाल्हाईंदो त उन्हनि जे लाइ गुनाह करण आसान थींदा। इन्नल किज़्ब यहदी इलल फुजूर
के गुनाह ताईं पहुचायो ऐं तव्हां ॾिसो अहिड़नि गुनाहनि ताईं कूड़ पहुचाए थो इंसान खे अहिड़ा गुनाह कबीरनि गुनाहनि ताईं इंसान खे कूड़ पहुचाए थो क़ुरान करीम में सूरह यूसुफ पढ़ी ॾिसो यूसुफ अलैहिस्सलाम सां भाइरनि जेको कुझु कयो कहिड़े सहारे ते कयो त याकूब अलैहिस्सलाम खां कूड़ कंदासीं कूड़ जे सहारे ते सभु कुझु थियो जेकर क़त्ल कयोसीं त बि चवंदासीं असां कोन कयो जेकर खूह में उछलायोसीं तॾहिं बि चवंदासीं असां कोन कयो यानी कूड़ इंसान खे सॻे भाउ खे खूह में उछलाइण ताईं इन गुनाह ताईं इंसान खे पहुचाए सघे थो कुरान में अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो वजाउ अला कमीज़िही बिदमिन कज़िब कूड़ो रत लगाए पंहिंजे भाउ जे कमीज़ ते खणी आया हज़रत याकूब अलैहिस्सलाम चवण लॻा हुनखे यूसुफ अलैहिस्सलाम खे बगड़ खाई वियो बगड़ केॾो सियाणो हो जंहिं कमीज़ खे चट कोन पातो अंदरां डायरेक्ट यूसुफ अलैहिस्सलाम खे खाधो एॾो सियाणो बगड़ ऐं कूड़नि खे अल्लाह पकड़ाईंदो नहीं है वो फारसी में चवंदा आहिनि दुरोग गोरा हाफ़िज़ा न पाटनि कूड़े जो हाफ़िज़ो कोन हूंदो आहे उहो कमु कंदो पियो आहे त हिन ते मूंखे कूड़ करणो आहे का हिकिड़ी ॻाल्हि हुनखे अहिड़ी विसरी वेंदी जंहिंमां जो कूड़ पकड़जी वियो कूड़ पकड़जी वेंदो कमीज़ थोरी फाड़े अचनि हा टोड़े अचनि हा त कूड़ जी बि कुझु माना पासदारी थी वञे हा त कूड़ एसि ताईं पहुचाए थो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाण फरमाईंदा इन रजुल लयकज़िबु हत्ता युकदब इंदल्लाहि कज़्ज़ाबा इंसान दुनिया में कूड़ ॻाल्हाए थो ही उहे लफ़्ज़ आहिनि जिन सां इंसान जे जिस्म जा वार कांडारजी वञनि था इंसान कूड़ ॻाल्हाए थो कूड़ ते कूड़ कारोबारी तबिको पंहिंजो पाण खे ॾिसे आम मामलात में असीं आम माण्हू पंहिंजो पाण खे ॾिसूं केतिरो कूड़ ॻाल्हायूं था फरमाई मुनाफ़िक़ जेको आहे कूड़ो माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे हत्ता युकदब इंदल्लाहि कज़्ज़ाबा एसि ताईं जो अल्लाह जे ज़ात वटि कूड़ो लिखियो वेंदो आहे हिन जो नालो ई कूड़नि जे लिस्ट में हूंदो आहे जे अबू बकर सिद्दीक़ जो नालो सिद्दीक़नि जे लिस्ट में सचारनि जे लिस्ट में सदाकत जे बुनियाद ते अल्लाह जे पैगंबर फरमायो कूड़ ॻाल्हाए एतिरो ॻाल्हाईंदो तव्हांजो अल्लाह हिनखे लिखी कूड़ो छॾींदो हिन जा रोज़ानी केतिरा कूड़ लिखी ॾियनि हाणे हिनखे लिखी कूड़ो छॾियो बसि हिन जो कमु ई कूड़ ॻाल्हाइण आहे अंदाज़ो लॻायो हिकिड़ो कारोबारी दोस्त ताजुर तबिके जा दोस्त सोची न त हिकिड़े ॾींहं में असीं कूड़ केतिरा कयूं था तोखे केरु चयो तूं हरू भरू माण्हुनि खे चओ त हीअ शइ हेतिरे जी वरितल आहे मुंहिंजी ठीकु आहे तोखे जेतिरे में विकिणणी आहे विकण अरे आउं हेतिरे में ॾींदुसि ॻाल्हि सम्झ में अचे त वठ न त ठहियो पर कूड़ ज़रूरु कंदो साईं मुंहिंजी हेतिरे में वरितल आहे चवे त बिल ॾेखारियां हाणे बिल ॿाहिरि जो माण्हू तोखां पुछंदो त बिल में छा लिखियलु चवे त बिल ॾेखारियां हाणे हिन हमलो ई अहिड़ो थियो जो एतमाद करणु हुनजी मजबूरी थी वई एतमाद करणु चंद टकनि जे लाइ आउं चवां थो तव्हांखे सच ॻाल्हाइण सां 5 रुपया प्रॉफिट मिले ऐं कूड़ ॻाल्हाइण सां 50 रुपया मिले इन में 50 रुपयनि जी का हैसियत कोन्हे उहे 5 रुपया बरकत वारा जेके आहिनि फ़ाइदेमंद आहिनि अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो अल बय्यान बिल खियार मालम यतफरका ॿ माण्हू कारोबार करण वारा ॾेती करण वारा कारोबार में ख़रीदो फरोख्त करण वारा माण्हू जिते सौदो कनि था उते जेसि ताईं वेठा आहिनि तेसि ताईं कोई इख़्तियार वारा आहिनि भले रक़म ॾेई छॾी हुजे भले तव्हां बयान ॾेई छॾियो हुजे सूफ़ी ॾेई छॾी हुजे पर मजलिस मां तव्हां उथिया कोन आहियो त उन मजलिस में फिरण जो हक़ तव्हांखे बि आहे वठण वारे खे बि ऐं ॾियण वारे खे बि इख़्तियार आहे पर जॾहिं तव्हां मजलिस मां उथी विया पोइ तव्हांजो इख़्तियार ख़तमु थी वियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में इहा छा फरमायो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा इन कज़बा व क़तमा जेकर ॿिनी ॼणनि कूड़ ॻाल्हायो ॿई ॼणा कूड़ ॻाल्हाइनि इहा ॻाल्हि त हिकिड़ी त सम्झ में अचे थी त विकण वारो कूड़ ॻाल्हाए पर वठण वारो कूड़ कीअं ॻाल्हाईंदो वठण वारो वरी जेको कूड़ ईअं ॻाल्हाईंदो आहे चङो मार्केट ट्राई करे आयो आहियां 5 दुकाननि ते मूंखे हीअ रेट लॻो आहे 100 रुपए जी शइ रेट लॻो 100 रुपया जॾहिं मूंखे 80 रुपया रेट मिलियो त ही मन 90 में ॾेई छॾे हिन खां 90 रुपए में शइ खणी वञा ही बि कूड़ ॻाल्हाईंदो अचण वारो बि विकण वारो बि कूड़ ॻाल्हाईंदो अल्लाह जे रसूल फरमाए जेकॾहिं ॿिन्ही कूड़ ॻाल्हायो ऐं ॿिन्ही हक़ीक़त खे लिकायो हक़ीक़त खे विकण वारे में लिकायो शइ केतिरे जी वरितल आहे ऐं वठण वारे में हक़ीक़त खे लिकायो त मार्केट में रेट छा आहे अल्लाह जे पैगंबर फरमायो हिननि जो कारोबार थी बि वञे हिननि जो सौदो थी बि वञे मोहकत बरकत बे हिबा हिननि ॿिन्ही जे कारोबार जी बरकत ख़तम थी वञे
इन कूड़ जे करे ॿिन्ही जे कारोबार जी बरकत ख़त्म थी वई। असां ॾिठोसीं भई अखियुनि सां अहिड़ा माण्हू जिन कल्ह मांडणियूं लॻायूं हुयूं, अॼु उन्हनि जा महल ऐं बंगला आहिनि। माण्हू चवंदासीं हिननि त कूड़ कया, हिननि त धोखा कया, हिननि त ठगियूं कयूं, हेतिरो कमायो, तव्हां चयो बरकत ई ख़त्म थी वई। इनखे अकेलाई में विहारे इनजे परेशानियुनि जो दास्तान पुछी ॾिस। अकेलाई में विहारे परेशानियुनि जो दास्तान पुछ। ज़ाहिरी शो खे न ॾिस, ज़ाहिरी महलात ऐं बंगलनि खे न ॾिस, हिनजे घर जूं परेशानियूं हुन खां पुछ, मामलात पुछ। इहा ई बरकत जो ख़त्म थियण आहे। इहा मिल्कियत त कानून वटि बि हुई, इहा मिल्कियत त दुनिया जे वॾनि वॾनि काफ़िरनि वटि रही आहे, बाणीअ वटि बि आहे। बग़ैर बरकत वारी मिल्कियत जेका आहे दुनिया में अल्लाह काफ़िरनि खे ॾेई छॾी आहे। रब खे हिन दुनिया जी परवाह ई कोन्हे। अल्लाह ॾींदो ई उनखे आहे जंहिंखां रब भलाई जो इरादो कोन कंदो, मिलंदी उनखे आहे। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो सच ॻाल्हायो, सच ॻाल्हायो, इन सदिक़ यहदी इलल बिर। सच तव्हांखे नेकियुनि जे तरफ़ वठी वेंदो। माना जॾहिं तव्हां सच ॻाल्हाइण शुरू कयो, हाणे तव्हां सम्झो तव्हां नेकियुनि जे रस्ते ते, जन्नत जे रस्ते ते सफ़र शुरू करे छॾियो आहे। इनल बिर यहदी, इन सदिक़ यहदी इलल बिर व इनल बिर यहदी इलल जन्नह। सच ॻाल्हाईंदो नेकियुनि जे तरफ़ ईंदो, नेकियूं तव्हांखे जन्नत ॾांहुं वठी वेंदियूं। जॾहिं खां तव्हां कूड़ ॻाल्हाइण शुरू कयो आहे, तव्हां ईअं सम्झो पैसा कमाइण वारे रस्ते ते कोन पियो वञा, जहन्नम वारे रस्ते ते वञा पियो। ऐं जहन्नम जे बाट जो वाटाड़ो आहियां, ऐं जहन्नम जे रस्ते जो मुसाफ़िर आहियां। सच ॻाल्हायो, ज़िंदगी में सच लाज़िम करे छॾियो। तव्हां ईअं सम्झो तव्हां जन्नत जे रस्ते जा मुसाफ़िर आहियो। इन जो एंड, इन जी पुॼाणी, इन जो इख़्तिताम जन्नत जे सूरत में थींदो। अल्लाह इन सच जे करे दुनिया में अर्ज़ी आज़माइशूं ईंदियूं, पर नतीजो छा आहे? इन जो नतीजो जन्नत आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर कूड़ खां तमामु घणी सख़्ती सां मनाई गई, सख़्ती सां पाण मनाई गई। त अल्लाह जे रसूल उन माण्हू खे जन्नत में महल वठण जी ज़िमेदारी ॾिनी आहे। पाण फरमाईंदा आहिनि ज़रीमुन बेबैतिन फी वस्तिल जन्नह। ऐं जन्नत जे विच में उन माण्हू खे महल वठी ॾींदुसि, घर वठी ॾींदुसि। उहा जन्नत जंहिं जन्नत जी क़ीमत तव्हांजी पूरी दुनिया जूं मिल्कियतूं चुकाए कोन थियूं सघनि। सही बुखारी जी हदीस अल्लाह जे रसूल फरमायो वला मौदिउ सौतिन फिल जन्नह खैरुम मिन दुनिया व मा फीहा। जन्नत में हिक चाबुक रखण जेतिरी जगह, लफ्ज़ रखण जेतिरी जगह पूरी दुनिया खां बहितर है। ऐं अल्लाह जो रसूल चाबुक रखण जेतिरी जगह जी ज़िमेदारी कोन पियो ॾे। पाण फरमाईंदा आहिनि ज़ईमुन में बैतुन फी वस्तिल जन्नह। जन्नत जे विच में तव्हांखे घर वठी ॾींदुसि। ज़िमेदारी केरु थो ॾे? मोहम्मद रसूलुल्लाह। कंहिंजे लाइ? पाण फरमाईंदे मन तरकल कदिब व इन कान माज़िहा। मज़ाक में जेको कूड़ ॻाल्हाइण छॾे ॾे। इस्लाम कहिड़ी अखलाकी तरबियत कई आहे। मज़ाक में बि कूड़ ॻाल्हाइण जेको छॾींदो, हालांकि कूड़ ॻाल्हाइण छॾे ॾिनो अथसि, पर कूड़ छॾण बि नेकी आहे। कूड़ करण गुनाह आहे, कूड़ छॾण नेकी आहे। अल्लाह अकबर। उनखे जन्नत जे विच में अल्लाह जे रसूल फरमायो घर वठी ॾींदुसि। तव्हां सां चवंदा जन्नत जे विच वारो घर न खपे, हिते कूड़ करे पैसा गॾु करिया, शहर में प्लाट वठा, हिते घर ठाराया। जन्नत वारे विच वारे घर जी हिन मुस्लमान खे हाजत ई कोन्हे, ज़रूरत ई कोन्हे। ही दुनिया में कूड़ ॻाल्हाए माण्हुनि खे धोखा ॾे थो। मूंखे ॿुधायो हिकिड़े दुकान ते हिकु ॾींहं में केतिरा ग्राहक अचनि था, केतिरा ग्राहक अचनि था। इन्हनि सभिनी सां जेकॾहिं कूड़ ॻाल्हाए पाण धोखो कंदासीं, क़यामत जे ॾींहुं केतिरनि खे बदिला चुकाए ॾींदासीं, केतिरनि खे बदिला चुकाए ॾींदासीं। मुस्नद अहमद जे अंदर अल्फाज़ आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां जॾहिं के नंढड़े ॿार खे चओ था ताल हाक, नंढड़े ॿार खे तव्हां चओ नंढा हेॾा अच, हीअ शइ खण। पाण कंदा आहियूं मज़ाक में, नंढड़ो ॿार नथो अचे, हाणे हुनखे पकड़णो आहे, हुनखे झलणो आहे, कूड़ कंदासीं। नंढा हेॾा अच, हेॾा अच पुट, हीअ शइ मुंहिंजे हथ में शइ पई आहे। हू सम्झंदो वाक़ई हिन मुठ बंदि कई आहे, हिन मुठी जे अंदरि का शइ आहे। ॿार आयो, तव्हां हुनखे पकड़े वरितो। अल्लाह जे पैगंबर फरमायो इहो बि कूड़ आहे, इहो बि कूड़ आहे। ऐं इन कूड़ जो बदिलो इहो नंढड़ो वरी तॾहिं वठंदो जॾहिं पाण इन जेॾा थींदासीं ऐं इहो वरी वॾो थींदो, तॾहिं वरी इहो बदिला वठंदो। कोड़ो माण्हू ॿार वांगुरु हूंदो आहे न, जॾहिं कोड़ो थींदो तॾहिं ॿार छोकिरो कूड़ कंदो, कारोबार में कूड़ पैसा लिखाईंदो, मामलात में मिल्कियतूं जाइदादूं लिखाईंदो, तॾहिं चवंदो ॾाढो ॾुख थो थिए। ऐं छोकिरे खे एतिरो संभाले एतिरो साने में मूंसां कूड़ थो करे, इहो बदिलो पियो वठे। जेकर नंढपण में तो हिन सां कूड़ कया, औलाद जी
है तो बचपन खां कूड़ जी कयो था पुट कूड़ ही गलाइबो आहे धोखो ही कबो आहे माण्हुनि खे धोखो ही ॾिबो आहे अल्लाह जे रसूल फरमायो इहो कूड़ असांजे मुआशरे में चवंदासीं जे सियासत में कूड़ खां सवा कोन हलंदी जैसे कूड़ में कयूं ऐसे सियासत हलंदी कोन सियासत नालो ही कूड़ जो आहे सियासत नालो ही ठगी जो आहे सियासत सदाकत जो नालो हकीकी जेका सियासत आहे उहा सियासत सच्चाई जो नालो आहे धोखे जो नालो कोन्हे दुनिया में कहिड़े कूड़े हुकुमरान जी हुकुमरानी मशहूर है ॿुधायो नालो केरु ॿुधाईंदो पर जेकॾहिं तव्हां का सचे जो पुछंदव तव्हां चवंदा उमर फारूक तव्हां चवंदा उमर बिन अब्दुल अजीज तव्हां चवंदा फलाणो बादशाह जिन सच्ची सियासत कई अल्लाह उन्हनि खे दुनिया में इज्जत ॾिनी ऐं क़यामत जे ॾींहुं बि इज्जत ॾींदो जिन कूड़ कया दुनिया में ॿिया नालो ई मिटिजी वियो सही मुस्लिम जे हदीस है अल्लाह के प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलासतुन ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामा वला युज़क्कीहिम वला यंजुर इलैहिम तीन किस्मन जा अहिड़ा माण्हू ईंदा क़यामत जे ॾींहुं जिन सां अल्लाह ताला प्यार ऐं मोहब्बत सां गुफ्तगू ई कोन कंदो कलाम ई कोन कंदो अल्लाह वला युज़क्कीहिम रब उन्हनि खे गुनाहनि खां पाक करे माफ़ कोन कंदो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे वला यंजुर इलैहिम वला युज़क्कीहिम ऐं अल्लाह नज़र रहमत सां उन्हनि जे तरफ़ ॾिसंदो बि कोन ये टे माण्हू केर आहिनि अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो शेखुन ज़ानी कोड़ो ऐं ज़ानी पाण चवंदासीं 60 साल ताईं आउं त कोड़ो थियो ई कोन्हे पर शरीयत में जवानी जी हद 40 साल है फलम्मा बलगा शुद्धहु व बलगा 40 सना जवानी जी आखिरी हद 40 साल आहे 40 खां तव्हां किरास कयो हाणे तव्हां कोड़ा हाणे ज़िना कयो था बदकारी कयो था मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस का मिसाल हाणे फरमायो कोड़ो ज़ानी ऐं अल्लाह के रसूल फरमायो मलिकुल कज़्ज़ाबुन उहो बादशाह उहो हुक्मरान जेको माण्हुनि सां कूड़ ॻाल्हाए थो माण्हुनि सां धोखो करे थो माण्हुनि सां ठगियूं करे थो माण्हुनि खे उन धोखे कूड़ ऐं फ्रॉड वारे रछ में अहिड़ो फासाए रखियो अथसि जो सदाई गोताखोर जेके माण्हुनि सां भरी पई वञे हाणे मसइलो हल थींदो न वेंदो जॾहिं ख़बर पई साहब अची वियो त माण्हू बि अची छो त मजबूर आहे फाथो पियो आहे हाणे ही कूड़ पियो करे कूड़ हणी माण्हुनि खे ॾेखारे जेसि ताईं ॿी इलेक्शन अचे बल्दियाती इलेक्शन अचे वरी इलेक्शन अचे अल्लाह के रसूल फरमायो हुक्मरान कूड़ ॻाल्हाए ज़िम्मेदार माण्हू कूड़ ॻाल्हाए अल्लाह क़यामत जे ॾींहं खे नज़र रहमत खां महरूम करे छॾींदो जे ही माण्हुनि खे दुनिया में गुस्से वारे नज़र सां ॾिसी कूड़ ॻाल्हाए थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह बि नज़र ईअं ॾिसंदो अल्लाह भी ये ॾिसंदो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आइलुन मुस्तकबिरुन गरीब ऐं वरी तकब्बुर करण वारो हुजे गरीब माल ते अञा तकब्बुर कुझु ठहे थो करणु न खपे पर कुझु न कुझु माण्हू चवंदा हिन वटि माल आहे गाॾी आहे पैसो आहे तॾहिं माण्हुनि सां मिलण लाइ तयारु कोन्हे पर जंहिंजो पेट ई ख़ाली हुजे बुख ते ठिग जेका आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़े मुतकब्बिर ॾांहुं अल्लाह क़यामत जे ॾींहुं नज़र रहमत सां कोन ॾिसंदो रब क़यामत जे ॾींहुं नज़र रहमत सां न कोन ॾिसंदो त तव्हां अंदाज़ो लॻायो ही कूड़ केॾी ख़तरनाक शइ ऐं अॼु असांजे मुआशरे में दुनिया में वॾे में वॾो कूड़ इहो आहे त इंसान अल्लाह जे ज़ात ते कूड़ हणे वॾो कूड़ इहो तव्हां चवंदा साईं माण्हू केरु कूड़ हणंदो अल्लाह ते भला कूड़ केरु हणंदो मुशरिक अल्लाह ते कूड़ थो हणे चवे थो क़बर जी पूॼा दीन आहे गैर अल्लाह खां घुरण दीन आहे गैर अल्लाह जे वसीले सां घुरण इहो दीन आहे ये सब शयूं अल्लाह जे ज़ात ते कूड़ आहे ऐं रब जो क़ुरान तो फरमाए वमन अज़लमु मिम्मन कज़ब वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहि कज़िबन औ कज़ब बिआयातिही उन खां वॾो ज़ालिम केरु थी सघे थो जेको अल्लाह जे कूड़ हणे उन जे आयतनि खे कूड़ो सम्झे इन खां वॾो ज़ालिम केरु थींदो अॼु तव्हां ॾिसो ही क्रिसमस डे जेको आहे वॾो कूड़ अल्लाह जे ज़ात ते त 25 दिसंबर ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत ईसा खे जन्म ॾिनो आहे नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम ॼाओ आहे क़ुरान छा चयो इहो कूड़ एॾो वॾो आहे तकादु समावातु यतफक्करन मिन्हु व तनशक्कुल अर्दु व तखिरुल जिबालु हद्दा ही हेॾो वॾो कूड़ आहे आसमान फाटी वञे ज़मीन चिरी वञे जबल रेज़ा रेज़ा थी वञनि अन दाऊद रहमान वलद जो माण्हू चवंदा रहमान जो औलाद आहे अल्लाह के औलाद जी कहिड़ी परवाह ईसाई चवंदा साईं असीं हज़रत ईसा के अल्लाह जो पुट इन जे करे चवंदा ईसा अलैहिस्सलाम जो पीउ कोन्हे तो कंहिंजो पुटु चओ
ईसा अलैहिस्सलाम जो पी आए पर कोई कुछ कहंदो जो सदी गाला हाणे असी हजरत ईसा के अल्लाह जो कुछ चौंदा अल्लाह रब्बुल इज्जत इन एतराज जो जवाब दियो फरमाया इन इस मसल ईसा इंदल्लाह का मसल आदम खलकहु मिन तुराब ईसा जो मिसाल अलैहिस्सलाम जो अल्लाह वट हजरत आदम अलैहिस्सलाम मंदर हिते त पी कोने पर हुते त मां कोने हजरत आदम अलैहिस्सलाम जी मां कोने हजरत आदम अलैहिस्सलाम जो पी कोने पर कोई तो तमा आदम के अल्लाह जो कानून चौदा पुट तो कोन था जो हजरत ईसा जो मिसाल में है अल्लाह रब्बुल इज्जत असबाब जो मोहताज कोने त पी का सवाए पुट अल्लाह पैदा न तो करे सके मां का सवाए अल्लाह मानू के पैदा न तो करे सके रब कुन फयकुन सब कुछ पैदा करे सके ये अल्लाह की कुदरत है इन अल्लाह अला कुल्ली शैइन कदीर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सही बुखारी की हदीस है पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लैसा अहदुन असगर अला अज़न समिअहु मिन अल्लाह कोई दुनिया के अंदर एड़ो कोने जेका तकलीफ का गाल बुधी उनते सब्र कंदो होजे अल्लाह का वधी एड़ो केर सब्र कोने केर सब्र कोने ये अल्लाह की जात है जो मानू चवन था अल्लाह जो कुछ है या इंतहाई तकलीफ का गाल है पर रब जो मामलो दिसो सब्र का दिसो सबूर है अल्लाह की जात इन्नहु युआफीहिम व यरज़ुकुहुम कोई उनन के बाप को करे पियो दौलत दे पियो रोजी भी दे पियो कोई भी रोजी दे पियो कोई भी दौलत दे पियो ये अल्लाह की जात है इंसान को डाढो कोने अल्लाह के गाड़ू दे सही बुखारी की हदीस है अल्लाह जला गारा है अल्लाहु अकबर तकलीफ का अल्लाह जला गारा है अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था अल्लाह फरमाए तो आदम जो औलाद मुके कूड़ो समझे तो पर इनका मुनासिब कोने जो मुके कूड़ो समझे कूड़ो की तो समझे कि ही जवे तो मरी भी से कब्र में बोला मुके सुधा कोने अल्लाह जो तो जिंदा कर दस ही जो तो जिंदा कोने कर दो मैंने अल्लाह के कूड़ो तो समझे ऐ मुके गार दे दो गार या तो दे जो ही जवे तो रहमान जो औलाद है रहमान जो औलाद है या दावा सिर्फ ईसाई की कोने यहूदियन जो हजरत उज़ैर अल्लाह जो पुत्र है मक्के का जो मुशरिक हुआ उन्हें जो कि अल्लाह का बेटा मुकर्रम फरिश्ता है ये अल्लाह जो दिया हुआ है ये अल्लाह जो दिया हुआ है अल्लाह इन सबनी अकीदत को रद्द करो फरमाए नहीं यस्तन के पर मसीह को ईसा अलैहि सलाम तमा समझो था तो उनके अल्लाह जो कानून जवन उनके शान में गुस्ताखी है उनके शान में गुस्ताखी है हजरत उज़ैर के अल्लाह जो कानून जवन उनके शान में गुस्ताखी है पर ईसा अलैहि सलाम इन गाल में ऐब महसूस कोन तो करे तो पाण के अल्लाह जो कानून समझे यो तो एहसास है यो आर कोने के नबी जे लाए तो उनके अल्लाह जो कानून चाहिए यो एहसास है वलल मलाइकतुल मुकर्रबून अल्लाह जा जे मुकर्रब फरिश्ता आई मलाइका है उहे अल्लाह जो कानून जड़ में पाण ला ऐब महसूस को था अल्लाह के प्यारे पैगंबर साहब फरमायो पाण फरमाए ला तदरूनी मुझे इस शान में बधाई जो ना जे ईसाई हजरत ईसा के बधाई जो उनके अल्लाह जो वली चोंदा थी तब इन जो शान इन का मथे है अल्लाह जो नबी चोंदा थी तब ईसा अलैहि सलाम जो शान इन का मथे है हाने हजरत ईसा जे शान जी तकाजा है तो ईसा के अल्लाह जो कुछ जो अल्लाह के रसूल फरमाया मुझे ये शान में बधाई जो ना मुझे शान चाहे पहलू शान यो है इन्नी अब्दुल्लाह अब अल्लाह जो बानू है यो ही मुझे शान है या मुझे अजमत है और रब जो गुलाम है व रसूल हो ऐ अल्लाह जो रसूल है यो मुझे शान है दुनिया में मानू के एमपी एमएलए जे घर जा चौकीदार हुना है कपड़न में पूरा कम दिदा सुनानी तो केंजो लोग करे खबर है केंजो लोग करे केंजो लोग होंगे तुम केंजो लोग होंगे इनके फखर है भला जेको मानू उन रब जो लोकर बनती वने जेको सतन आसमानन ऐ जमीनन जो रब उनके पंजे ने गाल से खुशी न थी गुजे पर उनके बावजूद तकब्बुर जायज कोन अल्लाह के रसूल फरमाया क़यामत के दिन अल्लाह के हमद जो झंडो मुझे हथ में होलो आदम वमन दून होता तलेवाई हजरत आदम का जेके नबी होगा सब उन झंडे हेठ होगा पर ला फखर के फखर कोने जो तो यो मुझे जाती कमाल कोने यो अताई कमाल है यो अल्लाह मुझे अता कयो है ये मुझे जाती मेहनत कोने अल्लाह रब्बुल इज्जत की बिना शय है तमावट माल दुनिया का धन दौलत जेके शयूं है ये रब जो अता कयो है इनन के असि फखर केड़ो कयो असानी तो शय आई को वा अल्लाह की शय है
हाँ असी उनजा मैनेजमेंट करण वारा आहियूं। तव्हांखे माल मिलियो 100 एकड़ 1000 एकड़ बनी मिली आहे, तव्हां हुनजी मैनेजमेंट कंदो। मिल्कियत कंहिंजी आहे? अल्लाह जे ज़ात जी आहे। तव्हां आख़िरी तौर ते जीअं ज़मीदार हारी खे रखंदो आहे, ईअं रब तव्हांखे हिन ज़मीन ते रखी छॾियो आहे, इन्हनि प्लाटनि ते रखी छॾियो आहे, हिन दुनिया जे मामलात ते रखियो आहे। इन ते फ़ख़्रु ऐं गुरूर करे करणो त ही वॾो कूड़ आहे अल्लाह जे ज़ात ते। जिन जॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सां वादी नखला में मिलन था, तॾहिं क़ुरान करीम में सूरत जिन पढ़ी ॾिसो। अॼु पाण बि चवंदा साईं मस्जिद में मौलवी मेंबर ते बीठो आहे, कूड़ कीअं ॻाल्हाईंदो? मेंबर ते बीह करे कूड़ कीअं ॻाल्हाईंदो? इहो कूड़ तव्हांखे पकड़णो आहे त तव्हां क़ुरान तर्जुमे सां पढ़ो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी कूड़ ॻाल्हाए थो या न। जिन चवनि था इन्ना ज़नन्ना, असां बि सम्झंदा हुआसीं त को माण्हू अल्लाह ते कूड़ कोन थो करे, पर जॾहिं क़ुरान ॿुधोसीं तॾहिं सोचियोसीं त हीउ सभु कूड़ आहे, क़ुरान त हिन जे ख़िलाफ़ आहे, इहे सभु कूड़ पिया ॻाल्हाइनि। त अल्लाह जे ज़ात ते कूड़ हणणु सभ खां ख़तरनाक शइ। उन खां पोइ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, अल्लाह के रसूल फरमाए मन कज़ब अलैहि मुतअम्मिदन फलयतबव्वा मक़अदहु मिनन नार। जे माण्हू मोहम्मद करीम ते जानी बुझी कूड़ हयो, उहो माण्हू पंहिंजी जाइ जहन्नम में ठाहे रखियो, पंहिंजी जॻह पाण पंहिंजे कूड़नि सां जहन्नम में ठाहे पियो। अॼु केतिरा माण्हू आहिनि निकिरनि अल्लाह जा बाना, बज़ाहिर सुठी सोच सां निकिरंदा आहिनि, पर पंहिंजे दावत ऐं तबलीग में कूड़ अहिड़ा कंदा आहिनि जो इंसान जो अक़िल हैरान थी वञे। बाबा तव्हां अल्लाह जे रस्ते में तबलीग लाइ वदीन मां तव्हां निकिता पे लाइ केॾां, तव्हांखे हिकु निमाज़ जो सवाब 49 करोड़ निमाज़ जो सवाब मिलंदो। हिकिड़े हमरा सां मुंहिंजी ॻाल्हि ते मुंहिंजे ॻाल्हि ॿुध, 49 करोड़ जो त दर्श त ॾिनो माण्हुनि खे, पर मूंखे ॿुधाए बैतुल्लाह जे अंदरि को माण्हू निमाज़ पढ़े उनखे सवाब केतिरो मिलंदो? चई लख निमाज़नि जो। पोइ मुंहिंजो तूं ही जेको थर जे भिट ते को निमाज़ पढ़ी 49 करोड़ जो सवाब जो खणी पोइ माण्हू चरिया आहिनि 8 लख रुपया ख़र्च करे वञनि। चई बाबा असीं उम्मत जे फिक्र में निकिता आहियूं, इन जे करे असांखे सवाब वधीक थो मिले। मुंहिंजो उम्मत जी फिक्र तोखे वधीक आहे या बैतुल्लाह जे इमाम खे, जेको मैदान हज में अरफात जे मैदान में माण्हुनि खे ख़ुतबो ॾे पियो, रोए पियो, अल्लाह सां दुआ पियो घुरे, उन्हनि माण्हुनि जे गुनाहनि जे माफ़ी जे फिक्र में अखियुनि मां रुड़ जारी आहिनि, पर पोइ बि चवंदा त सवाब 1 लख निमाज़ जो मिलंदो। इहो कूड़ आहे अल्लाह जे रसूल ते। अॼु सोशल मीडिया जो दौर आहे, अल्लाह जे पैगंबर जी हदीस आहे, उन जी मिसदाक इन हदीस जो मिसदाक अॼु ही सोशल मीडिया जो दौर आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा ऐं राति जो सुतो पियो हुअसि, अल्लाह जा को मलाइका आया मूंखे वठी विया हलिया, अॻियां वञी ॾिठमि मंज़र मुख़्तलिफ़ ॾिठमि, पर असुल जेको मुंहिंजे मौज़ू सां लाॻापियल आहे उहो तव्हांजे साम्हूं बयानु करियां। पाण फरमाईंदा इज़ा रजुलुन क़ाइमुन व रजुलुन जालिसुन, ऐं वञी गुज़रियसि 2 माण्हुनि खां, हिकिड़ो माण्हू बीठो हो, ॿियो माण्हू वेठो, हिकिड़ो बीठल हो, ॿियो वेठल हो। जेको बीठो हो वफ़ी यदिही कलूबुन मिन हदीदिन, उनजे हथ में लोह जो कुंडो, राड हुई, लोह जी राड, उनजो आख़िरी पासो मुड़ियल हुजे, ईअं लोह जो कुंडो उनजे हथ में हो। उहो माण्हू जेको वेठो हो उनजे मुंहं जे साॼे पासे ॿिन्ही चपनि में विझी उनखे छिकणींदे हथा यबलुग कफ़ाहु, तव्हांजो उनजे कियारी ताईं मुंहं खे चीरे उस ताईं टचाईंदे, वरी उहो कुंडो उतां कढी वरी मुंहं में ॿिए पासे लॻाए उनखे छिकणींदे हथा यबलुग कफ़ाहु, तव्हांजो उनखे कियारी ताईं पहुचाईंदे। हितां फारिग थी हिन पासे आयो थिए त ही उन वेठल माण्हू जे मुंहं जी साइड वरी दुरुस्त थी वञे, वरी बि उनखे चीरे। मूं पुछियो त ही माण्हू केरु आहे, इहा सज़ा केसि ताईं मिलंदी? ॿुधायो वियो त हीउ उहो माण्हू आहे जेको सुबुह जो उथी कूड़ कंदो, सुबुह जो उथी कूड़ कंदो हो, फतहमलो अनहु, पोइ हिन जे कूड़ खे अॻियां शेयर कयो वेंदो। नेट खे दुनिया में तर्जुमो करियां थो, हिन जे कूड़ खे अॻियां माण्हू खणंदा हुआ, अॻियां माण्हू हिन जे कूड़ खे शेयर कंदा हुआ, हता तबलुगल आफाक, वञी दुनिया जे कुंड ताईं हिन जो कूड़ पहुचंदो। सुबुह जो उथियो का ॻाल्हि सुठी लॻी, लिखी हज़रत अली हीअं चयो, वरी ॿी ॻाल्हि ॾिठई सुठी लॻी, अबू बकर जो कौल आहे, जेकर उन्हनि ना चयो त उन्हनि ते तूं कूड़ पियो आहे। अल्लाह जे दीन जी तोखे मालूमात कोन्हे, अल्लाह जे क़ुरान जे ख़िलाफ़ जेके ॻाल्हियूं आहिनि सोशल मीडिया ते शेयर करे दुनिया जे कुंड ताईं पहुचाए थो। अल्लाह जे पैगंबर खे ॿुधायो वियो हीअ सज़ा उन कूड़े जी आहे। पाण फरमाई इहा सज़ा हिनखे केसि ताईं मिलंदी? अल्लाह जे पैगंबर खे ॿुधायो वियो हता तक़ूम अस्साअ, जेसिताईं क़यामत क़ाइम थिए, जेसिताईं क़यामत क़ाइम थिए। ही आंगुर जेको टच मोबाइल ते हलाइण सवली आहे,
पर इन जो क़यामत जे ॾींहुं हिसाब ॾियणु ॾाढो ॾुखियो आहे। इंतिहाई मोहतात रहणु खपिजे, ख़ासि करे दीनी मामलात में। असां वटि त इहो थींदो आहे, असीं पंहिंजे निजी कचहरियुनि में ॾिसंदा आहियूं, माण्हू ईंदा आहिनि सवाल पुछणु। हाणे आलिम वेठो आहे, माण्हू हुन खां सवाल पुछो, आलिम सोचे पियो त हिन जो जवाबु छा थींदो, सोचे जवाबु ॾियणु। तंहिंजी 10 जाइज़ जेके कचहरी में वेठा हूंदा न, सभु फतवा ॾेई छॾींदा। हीउ मसइलो हीअं आहे, हीअं आहे। असांजे पाण तव्हां छा मिले, तव्हां दीन जे मामले में एहतियात कयो, एहतियात। अल्लाह जो रसूल फरमायो, जंहिं मूं ते ॼाणी बुझी कूड़ हयो, उन माण्हूअ पंहिंजी जाइ जहन्नम में ठाहियो। ऐं अल्लाह जो रसूल फरमायो, सही मुस्लिम में हदीस आहे, पाण फरमाईंदा कफ़ा बिल मर्इ कज़िबन ऐं युहद्दिस बिकुल्लि मा समिअ। माण्हू जे कूड़े हुजण लाइ इहा बि ॻाल्हि काफ़ी आहे, जेका शइ ॿुधे अॻियां बयानु करे छॾे, उनजी तस्दीक़ कोन्हे करणी, उनजी तहक़ीक़ कोन्हे करणी। भई जेका ॻाल्हि मूं ॿुधी आहे, वाक़िअतन इहा ॻाल्हि ईअं आहे या न, हिनजी आउं तहक़ीक़ करियां, ॻाल्हि सही साबित थिए, पोइ उन ॻाल्हि खे आउं अॻिते पहुचायां। उहा ॻाल्हि तहक़ीक़ करे कोन्ह, बसि मूं ॿुधी अॻियां ॿिए खे ॿुधाए छॾी, उन अॻियां ॿिए खे ॿुधाए छॾी। अल्लाह जे रसूल फरमायो, माण्हू जे कूड़े हुजण लाइ इहो ई काफ़ी, इहो ई काफ़ी आहे। त यादि रखो, कूड़ अहिड़ो ख़तरनाक मर्ज़ आहे, अहिड़ी ख़तरनाक मूज़ी मर्ज़ आहे, अहिड़ी बीमारी आहे कूड़, जंहिंजे करे इंसान जहन्नम जे रस्ते ते हलंदो आहे। पंहिंजो पाण खे कूड़ खां बचायो ऐं सच खे लाज़िम करियो। वकूनू मा सादिक़ीन, क़ुरान में चइबो सचनि सां गॾु थियो। सचनि सां गॾु कीअं थींदो, दुनिया में सच ॻाल्हायो, सच पाण जे लाइ लाज़िम करे छॾियो। हत्ता युक्तब इंदल्लाहि सिद्दीक़ा, अल्लाह वटि सिद्दीक़ ऐं सच्चाई जो गानो लिखियो वेंदो। जेतिरा पाण सिद्दीक़ हूंदा दुनिया में, सच ॻाल्हाईंदड़, उन्हनि सां गॾु तूं अल्लाह ताला वटि थी वेंदे। अल्लाह वटि जेके नाला लिखियल हूंदा, उन्हनि में सचनि में नालो लिखियल हूंदो। जेकॾहिं कूड़ कंदासीं, ठगियूं कंदासीं, माण्हुनि जा माल हड़प कंदासीं, कूड़ करे कूड़ा कसम खणी, पोइ अल्लाह जे ज़ात वटि कूड़ा लिखिया वेंदासीं। ऐं इहा ई इंसान जी नाकामी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे, साईं मूंखे तव्हांखे नेक सां अमल करने की तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।